शहजादकोट के नौजवान एक तरफ स्टेडियम न होने के बाद शहर के छोटे बड़े मुख्तलिफ मोहल्ले इलाकों में खेलों के मुकाबले मुनक्किद करके जहनी और जिस्मानी तौर तंदुरुस्त रहने की कोशिश कर रहे हैं, जबकि दूसरी जानिब शहर के इकलौते स्टेडियम की ज़बून हाली देखकर मायूस और परेशान भी रहते हैं। अपील करते हैं जो आला अहदेदार हैं, ख़ास करके हमारा डीसी साहब है, उससे हम ये अपील करते हैं। ये तीसरा साल चल रहा है, हमारा जो क्रिकेट वाला ग्राउंड है वो उस पर काम नहीं हो रहा है, हमारी क्रिकेट बंद है। ये आप देख रहे हैं, ये सारे नौजवान आप देख रहे हैं, ये कोई क्रिकेट का ग्राउंड तो नहीं है। ये हम अपनी फिटनेस मेंटेन करने के लिए या एक चीज़ को कंटिन्यू करने के लिए खेल रहे हैं, ये कोई ग्राउंड तो नहीं है। हम लगातार तीसरा साल है एहतजाज करते आ रहे हैं, डीसी ऑफिस एहतजाज करते आ रहे हैं, रोडों को ब्लॉक किया, उसके बावजूद भी कुछ काम नहीं हो रहा। शहजादकोट में वाहिद गवर्नमेंट की तरफा ॾिनल स्टेडियम हो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले सां मिनी स्टेडियम आहे, जंहिंजो कमु गुज़िरियल 2.5-3 सालनि खां वठी रोलाड़े जो शिकार आहे। 2.5 करोड़ 85 लख रुपया गवर्नमेंट जे तरफा इशू कया हुआ। मीर हसन मक्सी ठेकेदार आहे, हितां जो MPA MNA मिली भगत सां उन्हनि जे मिली भगत सां पैसा खाधा विया आहिनि। हिन महिल थी पैसा खाधल, ईअं कमु हले थो जेको उहो माना ईअं सम्झो कॾहिं हले थो कॾहिं नथो हले। 5 ॾींहं कमु हले थो, वरी रोकाण मिली क्रिकेटरनि खे चुप कराइण, शहरनि खे चुप कराइण ख़ातिर असां मुसलसिल एहतजाज कया आहिनि। DC ऑफिस जे अॻियां एहतजाज कयोसीं। DC कंबर शहजादकोट जेको कादरी साहिबु आहे, इन खे बि असां गुज़ारिश कयोसीं त असां क्रिकेटर आहियूं, काॾे वञूं। हिन शहर जा सवें क्रिकेटर दरपदरी ज़िंदगी था ॼण गुज़ारनि, उहे ग्राउंड ते नथा अचनि, ॿिए हंधि नशो माना नशनि में इहो ॿिए हंधि गिरी विया आहिनि। असां इहो ई गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे ग्राउंड ठहिराए असां क्रिकेटरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। 1 करोड़ जी बजट आयल आहे ग्राउंड जे लाइ, तंहिंमां 2.5 करोड़ मां कढी वियो आहे, शायदि 3 कढी वियो हूंदो ठेकेदार। तव्हांजे साम्हूं आहे ग्राउंड, इहो तबाह लॻो पियो आहे। 3 सालनि खां क्रिकेटर असां दरपदर लॻा पिया आहियूं, का बि सहूलियत 2 सालनि खां ग्राउंड रोलेड जो शिकार आहे, कुझु बि कमु न आहे थियो, न जे बराबरि। 3 करोड़ बजट आहे, कमु मज़ाक न आहे। ठेकेदार जो जेको कमु आहे न बिल्कुलु नाक़स आहे। तव्हांजे साम्हूं आहे, हाणे इन जूं छतरियूं जेके स्टेडियम तव्हां फोटो कढी आहे, इन जूं छतरियूं बि किरनि थियूं। हे जेकी टांकी आहे, कमु बिल्कुलु उबतो कमु थो हले। कमु करिणो आहे पहिरियों टांकी जो पाणी जो कमु करिणो आहे, पाणी लाइन छिकणी आहे। अॻु में हिननि ग्राउंड खे मिटी हणी छॾी आहे। असां 2 सालनि खां क्रिकेट सिर्फ़ु बिल्कुलु बंदि आहे। वञूं था बाईपास, एतिरो परे आहे बाईपास असांजे शहजादकोट खां, एॾी तकलीफ़। जबकि शहर के इकलौते स्टेडियम के रिपेयरिंग वाले काम में ठेकेदार की जानिब से करोड़ों रुपए की करप्शन के बायस भी शहर के नौजवान परेशान तो हैं, साथ में एहतजाज करने पर मजबूर भी हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली बराबर, वश TV शहजादकोट।